अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा त साकिब खान ऐं रस कमाल खान फ़ैसिले में कामयाबु कोन थींदा ऐं रुॻो रस गफ़ार खान खे मारे कोन सघंदा छो जो रस गफ़ार खान वटि वारस ऐं कालू वारा बीठा आहिनि ऐं हिनखे मारणु कोन छॾींदा ऐं ओठो रबन खे आज़ादु करण में कामयाबु थी वेंदो ऐं रबन खे आज़ादु करे वठंदो ऐं वारस हिननि जी चाल सॼी सम्झी चुको आहे ऐं वारस हाणे पूरी होशियारी सां फ़ैसिले ते वेठो आहे ऐं रबन आज़ादु थियण खां पोइ वञी फ़ैसिले ते बीहंदो ऐं रबन फ़ैसिले ते अची वेंदो ऐं ओठो पंहिंजे सवाब ख़ातिर इहो कमु कंदो ऐं रस हाकिम खान ऐं रस कमाल खान गफ़ार खान खे पूरी मारण जी कोशिशि कंदा पर रस गफ़ार खान खे मारे कोन सघंदा। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।